धियाई नथो दिल साहरी के धियाई नथो तू दिल साहरी के धियाई नथो तू दिल साहरी के धियाई नथो श्रद्धा सा शीस झुकाई नथो श्रद्धा सा शीस झुकाई नथो ढोंगी रखियो थई ढंग ढोंगी रखियो थई ढंग सच जो कोन्हे अंग सच जो कोने अंग नहीं त प्रभु खे पाई नथो तड़हे त प्रभु खे पाई नथो तॾहिं त प्रभु खे पाई नथो तड़हे त प्रभु खे पाई नथो वाह दिल सां हरि खे धियाई नथो दिल सां हरि खे धियाई नथो श्रद्धा सां शीस झुकाई नथो श्रद्धा सां शीस झुकाई नथो ढोंगी रखियो थई ढंग ढोंगी रखियो तई ढंग सच जो कोन्हे अंग सच जो कोने अंग नहीं त प्रभु खे पाई नथो तड़हे त प्रभु खे पाई नथो ॿाहिरियों रखियो थई ॾेख वेख हो ॿाहिरियों रखियो थई ॾेख वेख ॼाणी नथो मीम मेख ॿाहिरियों रखियो थई ॾेख वेख ॼाणी नथो मीम मेख अंदर में थई छुरियूं हिरस जूं ॻोथरियूं हो अंदर में ठही छुरियूं हिरस जूं नौकरियूं साड़ रखी दिल तूं छो थो रखणी साड़ रखी दिल में तूं छो थो जली साड़ रखी तूं दिल में छो थो जड़ी हया तूं हिरस हटाई नथो 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 श्रद्धा सां शीस झुकाई नथो श्रद्धा सां शीस झुकाई नथो ढोंगी रखियो थई ढंग ढोंगी रखियो तई ढंग सच जो कोन्हे अंग सच जो कोने अंग नहीं त प्रभु खे पाई नथो तड़हे त प्रभु खे पाई नथो देह खे ॾेखारे करी दान हो देह खे ॾेखारे करी दान देह खे ॾेखारे करी दान देह खे ॾेखारे करी दान पर सिद्ध को न को थई सन्मान सिद्ध को न को थई सन्मान देह खे ॾेखारे करी दान तो देह खे ॾेखारे
थई सन्मान पर न को तई सन्मान अंदर अरमान थई पैसे में प्राण थई अंदर अरमान थई पैसे में प्राण थई ममता जी मर्ज में तू छो थो मरी ममता जी मर्ज में तू छो तो मरी अंदर अरमान थई पैसे में प्राण थई अंदर अरमान थई पैसे में प्राण थई ममता जी मर्ज में तू छो थो मरी ममता जी मर्ज में छो तो मरी बूढ़ा तू ममता मिटाई न थो बूढ़ा तू ममता मिटाई न थो श्रद्धा सा शीस झुकाई न थो श्रद्धा सा शीस झुकाई न थो ढोंगी रखियो थई ढंग ढोंगी ढोंगी रखियो तई ढंग अंधत जो कोने अंग सच जो जो कोने अंग तॾहिं त प्रभु खे पाई न थो तॾहिं त फिर बुआ के पाई न थो दुनिया सां करी थो तूं दोखो दुनिया सां करी थो तूं दोखो दुनिया सां करी थो तूं धोखो दुनिया सां करी तो तूं धोखो पर साईं सां दोखो न थई सौखो दुनिया सां करी तो तूं धोखो पर साईं सां धोखो न थई धोखो मालिक खे सभु थई मालूम तुंहिंजे जी हाल ज़ालिम मालिक खे सभु थई मालूम तुंहिंजो बि हाल ज़ालिम तुंहिंजो बि हाल ज़ालिम मालिक खे सभु थई मालूम तुंहिंजो बि हाल ज़ालिम समझ रख समझ करी तो करी समझ रख समझ कम कहिड़ा थो करी समझ रखी समझ कहिड़ा कहिड़ा कम तो थो करी परमानंद प्रेम वधाई न थो 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 श्रद्धा सां शीस झुकाई न थो श्रद्धा सां शीस झुकाई न थो ढोंगी रखियो थई ढंग ढोंगी रखियो तई ढंग सच जो कोन्हे अंग सच जो कोने अंग त फिर बुआ खे पाई न थो तॾहिं त फिर बुआ खे पाई न थो हो दिल सां हरीअ खे ध्याई न थो 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 आवाज़ हिननि जो मूंखां वधीक आहे न त कीअं कमु हलंदो वरी तोखे ॿुधण में ई न ईंदो आहे प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम 5 ॾींहं त नव साल ई हलंदो आहे सुभाणे ताईं पांचम ताईं अॼु पांचम अञा न आहे सुभाणे पांचम आहे चौथ आहे चौथ माना चौथी तिथि आहे ऐं वरी असांजी चौथ वरी पांचम खां पोइ ईंदी आहे
पहिरीं तव्हां ॿुधी आया जेकी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइनि माण्हूअ खां दुनिया में सभु कमु थी वञे पर भॻवान जो भॼन न थिए। छा चयमि? सभु कमु थी वञे। मूं वटि हिकिड़ी छोकिरी ईंदी आहे भक्ति नालो त मुंहिंजो तूं ई सभिनी खे भुलिजी थी वञी। छा चवंदो आहियां? छोकिरी ईंदी आहे चवां तेरे को तुंहिंजी माउ थी मां तुंहिंजो नालो भुलिजी थो वञा मूंखे यादि नथो रहे। चई की आप क्यों भूल जाते हो? मुंहिंजो माणे बि भुलिजी वेंदी आहे पिणे बि भुलिजी वेंदो आहे सभु भुलिजी वेंदा आहिनि। चई ऐसा कैसे होगा? मां चयो भई तुंहिंजो पीउ बि भक्ति कंदो कोन अथई तोखे भुलिजी विया दुनिया खे यादि करे पर तोखे भुलिजी विया इहा ॻाल्हि हिकिड़ी पकी आहे। पर उहो छोकिरी त नंढी आहे ॿार सम्झंदी कोन्हे अलाए ऐं छा थो चवां पर सम्झण वारा बि न सम्झंदा आहिनि। छा चयनि? जेका ॻाल्हि न करणी हुजे त उहा चइजे भई सम्झ में न आई अलाए छा चयो तव्हां? हा छा चयो? इहा ॻाल्हि त ॿुधणी न भक्ति करणी आहे इहा ॻाल्हि कॾहिं ॿुधजो ई न कंहिंजी। असांजो हिकिड़ो संत हूंदो आहे उहो संसदो खोले ई ऐं चवंदो आहे भई सम्झण जे लाइ ॿियो कुझु बि न। चई अवल त संतनि महात्माउनि वटि वेझो अचिजो ई न जुंद ई छुटी न को ईंदासीं न को ॻाल्हि पूरी हिते ई न होगा बांस न बाजेगी बांसुरी। साईं सदी ॻाल्हि आहे अचिजो ई न। चई साईं पर हाणे हरभरू हेर पइजी वई आहे तव्हांजे संग में आया कीअं न ईंदासीं ईअं थी सघे? चई ठीकु आहे अचिजो भले पर ॿुधजो असुली न कन कढी अचिजो ॿाहिरि। दुनिया जूं ॻाल्हियूं भले ॿुधजो दुनिया जूं खिटपिटियूं ॻाल्हियूं भले ॿुधजो कंहिंजी निंदा हुजे पराई पचर हुजे के उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं उहे भले ॿुधजो पर असां संतनि जी ॻाल्हि कॾहिं ॿुधजो ई न। चई साईं की पाण हू न ॿुधूं ऐं हीअ ॿुधूं न। चई उहो त बाबा क़ाइदे जी ॻाल्हि आहे पर क़ाइदे ते हले केरु थो? केरु हलंदो ई कोन्हे। हर कोई क़ाइदे खे छॾे ईंदो भई सिधे रस्ते ते हलणु कंहिंखे आयो ई न आहे। घणेई संत चवनि महात्माऊं चवनि शास्त्र चवनि वेद चवनि भॻवान पाण गीता में चई वञे बाबा सिधे रस्ते ते हलणु सुठी ॻाल्हि आहे पर हले केरु थो? हलण जो कमु आहे ई न ख़ाली चइबो आहे बाबा सिधे रस्ते ते हलो हलण जो कमु न। संतनि महात्माउनि जी ॻाल्हि ॿुधजो ई न। चई साईं ईअं कीअं आया आहियूं पोइ ॿुधूं त था न। चई ठीकु आहे ॿुधजो भले पर कजो वरी असुल ई न या सम्झजो ई न। हिकिड़ो ॾाको ॿियो था जोड़े छॾियोसि भई सम्झजो बि न। चई साईं सम्झ में चओ था सवलो त ईंदो त सही न ऐं सम्झजो भले पर कजो वरी असुल न। चई साईं कबो कीअं न तव्हां चओ बि था त अॼु न आसीसा कयो त पाण कयूं न भाई। चई कजो त वरी पछताइजो न अरमान न कजो। साईं सदी ॻाल्हि आहे पर भाई दुनिया में सभु ॻाल्हि आहे आख़िरी ॻाल्हि माण्हू अरमान करण ताईं पहुची वेंदा आहिनि कंदा न आहिनि ॿियूं सभु ॻाल्हियूं मञी वठंदा आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अरमान थी पवंदो आहे पोइ भाई छा कयो संतनि जी ॻाल्हि ॿुधी साईं पोइ करे नथा सघूं। हाणे त मां पहिरीं चऊं था न कयो भाई प्रेम सां चओ श्री राम। जेको तूं भॻवान खे अज्ञान जे करे तूं भॻवान खे भुलाईं थो तकलीफ़ में अची थो। इहो अज्ञान तुंहिंजो कीअं ख़तमु थिए? जीअं अज्ञान जॾहिं तुंहिंजो ख़तमु थींदो त हीउ जीव परमात्मा जो स्वरूप आहे ज्ञान स्वरूप माना परमात्मा स्वरूप आहे। प्रेम सां चओ श्री राम। तूं भॻवान जो भॼन कर पर तूं करी कान थो दिलि सां हरीअ खे ध्याई नथो। भॻवान जो भॼन करी थो पर बेदिलियो ओॾी महिल बि तुंहिंजे मन में काई न काई ॻाल्हि ते भॻवान जो भॼन विहां पोइ हीउ कमु रहिजी वेंदो। अड़े 8 कलाक निंड करी थो ओॾी महिल तुंहिंजो कोई कमु न रहंदो आहे। सभई तव्हां जेतिरा बि आहियो 8 कलाक सुम्हंदा आहियो ओॾी महिल हर ई कुझु ऊंधे थी वञे की सोजरो थी वञे कंहिंजे निहारींदा आहियो। माण्हू सुम्ही पवंदो आहे पोइ दुकान छॾे आयो कंहिंजो दुकानु किथे आहे कंहिंजो दुकानु किथे आहे दुकान खे ॾिसणु वेंदा आहियो राति जो 12 बजे मथां केरु चोरी करे वञे मथां काई बाहि लॻी वञे मथां कोई उबतो सुबतो थी वञे। हर ई दुनिया ऊंधी थी पए 8 कलाक निंड तव्हांखे करणी आहे माना करणी आहे ओॾी महिल दुनिया खे ॾिसो कोन था ऐं भॻवान जे 15 मिंट में तव्हांजी ऊंदहि छा थी वेंदी? 15 मिंट भॻवान जो भॼन हाणे कुझु बि वञी थिए पर ईअं असांखां न थींदो आहे। भॻवान जा भॼन जा 15 मिंट न निकिरंदा आहिनि 8 कलाक निंड जा निकिरी वेंदा आहिनि। 8 कलाक निंड जा निकिरी वेंदा आहिनि। अधु कलाक भोजन जो कलाक निकिरी ईंदो आहे घुमण फिरण जो निकिरी ईंदो आहे रांदि रूंद जो टाइम निकिरे सभु जे लाइ टाइम निकिरी ईंदो आहे
पर न निकिरंदो आहे ख़ाली ॾुखियो हिकिड़ो टाइम कढणु कंहिंजे लाइ थींदो आहे भॻवान जे भॼन लाइ। चई भाई पोइ कीअं न कीअं कमु कढे मिड़ई भॻवानु असांखे भाई छा कयूं। भॼन सरलोक संत अहिड़ा ठाहिणा पवंदा आहिनि। जब तलक है ज़िंदगी फुर्सत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो। रोटी खाइण लाइ थोरो टाइम कढिजो, भॻवान जो भॼन त हूअं ई पिया कयो। भॻवान जो भॼन छॾे रोटी खाइजो। हिकिड़ो सलोक आहे, उहो कीअं आहे, शतम विहाय स्नातव्यम, 100 कम छॾे सनान कजे, 1000 कम छॾे भोजन खाइजे, 1,00,000 कम छॾे दान कजे, ऐं करोड़ी अरब खरब हड़ई कम छॾे भॻवान जो भॼन कजे। इन खे उबतो कयो। हड़ई कम भॻवान जो भॼन छॾे हड़ई कम कजनि, ऐं बाक़ी त ॿिया सभु 1,00,000 में आहिनि ई आहिनि। प्रेम सां चओ श्री राम। दुनिया में ॾुखे में ॾुखियो कमु थींदो आहे भई दिलि सां हरीअ खे ध्यानु नथो। जेको 5 मिंट वेही थो उहा बि दिलि तुंहिंजी थोरी ॿिए पासे हली वेंदी आहे। मन जो ख़्यालु थोरो ॿिए पासे हली वेंदो आहे, थोरो हेॾां वेंदो आहे, थोरो हेॾां वेंदो आहे। पछाड़ी न केॾां वञे। चई साईं छा कयां, भॻवान जे भॼन में मन लॻे ई कोन थो। मन हिते वांदो वेठो आहे पर भॻवान जे भॼन में न लॻे। हाणे छा कयूं? भई तोखे ॿिया पासा सड़ई बंदि थी आहे, मन हेॾां बि नथो वञे, हेॾां बि नथो वञे, केॾां बि नथो वञे, पर वरी बि हिते वेही वेही भॻवान जे भॼन। चई भॻवान जे भॼन में मन लॻे कोन थो। छा कयां? सॼी राति मूंखे निंड नथी अचे। पोइ अॼु जो ख़्यालु वेही पचाईंदो आहियां, भॻवान जो भॼन न पुॼंदो आहे। सॼी राति निंड नथी अचे। पोइ अॼु जा ख़्याल पियो पचाईंदुमि, हेॾां जा होॾां जा, कुझु बि अखियूं पियो मैटींदुमि 10 दफ़ा उथी करे, चकर हणी ईंदुमि, पर भॻवान जो भॼन निंड नथी अचे। त तोखे निंड जी गोली वठण जी काई ज़रूरत कोन्हे। असां वटि वॾे में वॾी गोली आहे, भॻवान जो भॼन वेही कर। पर ईअं थिए किथे थो? ईअं केरु कंदो न। श्री राम जय राम जय जय राम, 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 बोलो जय जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। थोड़ो घटि कराईस न, बाजो एॾो जोर सां वॼे त। प्रेम सां चओ श्री राम। थोड़ो बाजो घटि कर, एॾो त जोर सां ॿुधण में बि तोखे कोन थो अचे। दिलि सां हरीअ खे ध्यानु नथो ऐं श्रद्धा सां सीस झुकाई नथो। ॿार खे हिकिड़ी माता आई मूं वटि, ॿार खे वठी आई, 10 दफ़ा छोरे खे चयईं छा संत खे मथो टेक, वरी मथो, पाण हिकु दफ़ो बि न टेकियईं। हा कूड़ी ॻाल्हि नथो ॿुधायां, सची ॻाल्हि थो ॿुधायां। अलाए कहिड़ी माता हुई, ऐं सुञाणा कोन, पर छोकिरे खे वठी आई। मां पियो सोचियां त छोकिरे खे त 10 दफ़ा चई मथो टेक, वरी मथो टेक, ऐं कंध खां पकड़ई हूंदो झुकाईंसि बि घणी, पर पाण न टेकियईं, माना न टेकियईं। हाणे ॿुधायो छा कजे? आहे कोई दुनिया में इलाज तव्हां वटि? सम्झाए सघो था पंहिंजे पाण खे की ॿिए खे? दुनिया में काई ॻाल्हि ई कोन्हे। छा चइजे हाणे? आउं छा चवां? चवांसि भई तूं बि त टेक न, जॾहिं ख़ाली छोरे खे चईं थी 10 दफ़ा, तूं बि मथो खणी कंदो टेक, हुनखे हीअं खणी झुकायांसि हेठि। पर ईअं थिए किथे थो साईं? माण्हू पाण मथो न टेकींदो आहे, ॿिए खे चवंदो आहे तूं मथो टेक, तूं मथो टेक, तूं मथो टेक। अरे बाबा मथो टेकींदा कयो, मंदर में ईंदा कयो, आरतीअ में ईंदा कयो, तव्हां घर सुम्ही पइजो।
सही थी ॻाल्हि न ॻाल्हि थोरी तव्हांखे दिलि सां लॻे थी अलाए न आऊं कूड़ बूड़ त कोन थो चवां भई मतिलबु साल में जा 5 ॾींहं पहिरियां रोज़ु संत गारियूं तॾहिं नए नए साल में अची करे इहा ॻाल्हि सुठी लॻे थी प्रेम सां चओ श्री राम श्रद्धा सां सीस झुकाई नथो ढोंगी रखियो अथई ढंग सच जो कोन्हे अंग तॾहिं त प्रभुअ खे पाई कोन थो तॾहिं त प्रभु असांखे नथो मिले ॿाहिरियों रखो अथई ॾेख वेख असांखे ॿाहिरियों ॾेख घणई आहे ॾेखारे करे हर को कमु कंदा आहियूं ॼाणी नथो ॼण लॻंदो आहे त असां ॼाणूं ई कोन बाबो भई भोलो भालो माण्हू आहे न हिनखे ख़बर कोन्हे ऐं ॿाहिरियों ॾेख रखे अंदर में सभु कुझु अंदर में छा अथसि अंदर में अथई छुरियूं हिर्स जूं ॻोथरियूं माण्हू खे हिर्स लॻो पियो आहे भरियो पियो आहे हिर्स में भई हीअं खपे हीअं खपे हीअं खपे शौक़ु हिर्स अहिड़ो आहे छा हिर्स कीअं हिर्स कीअं हिर्स जो भॼन कीअं आहे हिर्स हिर्स हवा केॾी महिल अची वेंदो प्रेम सां चओ श्री राम अंदर में अथई छुरियूं हिर्स जूं ॻोथरियूं दिलि में रखी तूं साड़ रखी दिलि में तूं दिलि में साड़ रखी ऐं अंदर में सड़ी पियो इहो हिर्स माण्हू हटाए नथो जेसि ताईं माण्हूअ खे ॿाहिरियों हिर्स आहे हवास माना भई हवस आहे इंद्रियुनि जा असांखे सुख खपनि अखियुनि सां सुठो सुठो ॾिसणु खपे कननि सां सुठो सुठो वॾा वॾा डीजे जहिड़ा अलाए कहिड़ा बि आवाज़ हुअणु खपनि उहे ॿुधूं ख़ुशबू सुठियूं अचनि सवाद में खाधा अलॻि अलॻि तरह जा घर जो खाधो त माण्हुनि खे वणंदो ई कान्हे अॼुकल्ह रवाज़ थी वियो आहे भई हफ़्ते में ॿियो न त घटि में घटि हिकिड़ो वेलो त खाऊं न होटल में घर में अॼु रोटी ठाहिणु पुॼे ई कोन थी हाणे पुॼण लाइ तोखे वणे ई कोन थी पोइ छा कजे माण्हुनि खे एॾो शौक़ु थी वियो आहे हर कोई पैसा कमाए वधीक छा लाइ थो इन लाइ भई मां हेॾा पैसा कमाए होटल में त थोरो ख़र्चु करे अचां पोइ थोरो वरी होटल जो खाधो खाइबो न हिकिड़ो होटल जो खाधो खाई आयो त सुबुह वरी उल्टियूं पियो करे मूं चयो छा थी हुई चई राति होटल में खाधो मूं चयो रोज़ु खाईंदो कर रोज़ु होटल में खाईंदो कर छो जो घर में तूं जेकर पटाटा सुबुह जो ताज़ा था उॿारीनि न पटाटो सुबुह जो घर में कंहिं खपे न भई कुझु ठाहिणो हुजे त ताज़ो उॿारे ऐं उहो खाइजे उहो वरी वणंदो कोन्हे राति जो उॿारियल हुजे 2 ॾींहंनि जो रखियल हुजे फ्रिज में पोइ उनखे ख़ाली कोसो करे हीअं करे ॾिजे उहो सुठो पोइ थोरो पेट में गड़बड़ थींदी थोरी घणी बीमारी थींदी पोइ बीमारी थींदी त वरी पोइ हॉस्पिटल में बि वञिणो पवंदो न भाई न त वरी हॉस्पिटल में हेॾा पैसा माण्हू कमाए छो थो इन लाइ था कमायूं भई थोरो होटल जो खाधो खाऊं थोरो हॉस्पिटल में वञूं थोरो बीमार सीमार थियूं न ईअं वरी हेॾियूं मशीनियूं जो कढियूं आहिनि त उहे जांच न करायूं माण्हू विलायत खां पंधु करे ईंदा आहिनि हिते जांच कराईंदा आहिनि सॼे शरीर जी भई मुंहिंजे शरीर में काई बीमारी त कान्हे चई साईं मुंहिंजो नियम आहे मां जॾहिं बि ईंदो आहियां इंडिया में हर दफ़े त हिकु दफ़ो पंहिंजे शरीर जो सॼो चेकअप कराईंदो आहियां कंपलसरी ॿियो कुझु कयां न कयां पर इंडिया में अची हिकु दफ़ो चेकअप सॼो कराईंदो आहियां सुठी ॻाल्हि मुंहिंजो पोइ बीमारी कोन करे चई हा पोइ हुनजी वरी कोई डॉक्टर सनी सुकी दवा ॾींदो आहे माण्हू खाई करे बीमार थिए वरी चेकअप कराए वरी डॉक्टर खे पैसा ॾेई अचे मशीनूं वशीनूं सजायूं था थियनि न ईअं रखे अजायो सड़ी वञनि त कहिड़ो फ़ाइदो प्रेम सां चओ श्री राम वरी माण्हू दान पुञ कंदो आहे पोइ संत पियो छा सम्झाए भई 100 रुपया घटि आहिनि की घणा आहिनि 100 रुपया घटि आहिनि की घणा आहिनि चई कंहिंखे दान ॾियो त घणा आहिनि जे होटल में खाइण वञो त घटि आहिनि 100 रुपए में छा 1000 रुपया बि घटि आहिनि होटल जो बिल घणो घणो ईंदो आहे हिकिड़े खां पुछियुमि घणो आहे चई 60 लख रुपया शादीअ में मुंहिंजो बिल आयो होटल में जेको कई शाबस अथई 60 लख रुपया होटल वारे खे ॾिनई वीचारी होटल ठाराई त पैसा त निकिरणु खपनि न अॼु ई होटल ईअं ई पई सड़े वरी तूं सफल करे आए शाबस अथई प्रेम सां चओ श्री राम
ॾियण महिल माण्हू खे 100 रुपया बि ॾाढा घणा लॻंदा आहिनि। कंहिंखे 100 रुपया कीअं ॾेई छॾिबा भाई? कोई मुफ़्त जी कमाई आहे छा? कंहिंखे इहे ॾिबा न आहिनि, दान मान कबो न आहे। ॾेह खे ॾेखारे करी दान करिणो आहे त भई को अख़बार में अचे, कंहिंखे ॾेखारे, कंहिंखे ॿुधाए करे, कंहिंखे भई नालो वालो अचे, 10 ॼणनि जे विच में अचे। हिकिड़े भाई ने चई मां 1 करोड़ रुपया दान थो ॾियां। चई भई छा लाइ थो ॾी? चई साईं फलाणो मंदरु थींदो न, हेतिरा सभु वापारी वेठा तारी सभिनी में मुंहिंजो शान मथे कीअं थिए, इन लाइ मां हुनखे 1 करोड़ रुपया मंदर में डोनेट कया। जो शाबस अथई, तुंहिंजे वापारनि में शान त थींदो न। शान लाइ दान कई, मंदर लाइ न, ॿिए कंहिंजे लाइ न, पंहिंजे कल्याण जे वास्ते न। दान छो कई? शान जे वास्ते दान कबो आहे, बाक़ी ईअं कंहिंखे भई पंहिंजे कल्याण लाइ दान न कबो आहे। प्रेम सां चओ श्री राम। अंदर में अरमान थई, पैसे में प्राण थई, ममता जे मर्ज़ में छो थो मरी? माण्हू ममता रखी पंहिंजे उन मर्ज़ में मरे पियो। बूढ़ा तूं ममता मिटाई नथो, दुनिया सां करी थो तूं दोखो। तो दुनिया खे त भले अखियुनि में उछा मिर्च चओ, मिटी चओ, धूड़ चओ, अलाए छा, माण्हू खे दोखो ॾेई अच भले, पर भाई तूं भॻवान खे सम्झो दोखो वरी उहो सवलो कोन थिए। इन जो फल ॾाढो वरी ॾुखियो निकिरंदो आहे। मालिक खे सभु अथई मालूम, परमात्मा सभु तुंहिंजे अंदर जी ॻाल्हि सम्झे थो। तूं छा लाइ करी थो, छा लाइ नथो करी, छा करी थो, छा नथो करी। तुंहिंजो बि हाल ज़ालिम सम्झ रख, सम्झी कर, कर्म कहिड़ा थो करी, तूं सम्झी करे सोच त सही, सोच कर सोचो। न ईअं लिखंदो आहे भई तूं कहिड़ो कर्म करी थो ऐं छो करी थो, कहिड़ो कमु करी थो, छो करी थो, इन जो फल कहिड़ो निकिरंदो, इहो तो कॾहिं सोचियो न आहे। ईअं सोचे करे त पोइ तोखे आनंद थींदो। परमानंद प्रेम वधाई कोन थो। परमात्मा सां, भॻवान सां प्रेम माण्हू न करे त पोइ छा इहे न, माण्हू खे सदाईं छा करणु खपे? भॻवान जो भॼन करणु खपे। नाना छॾ नाकार कर तूं राम भॼन, नाना कर नाकार कर तूं राम भजन, नाना कर नाकार कर तूं राम भॼन, नाना कर नाकार कर तू राम भजन, नाना छॾ नाकार कर तूं राम भॼन, नाना छॾ नाकार कर तू राम भजन। कयल अथई इकरार न कर इनकार, सजण तूं पाल वचन, कयल अथई इकरार न कर इनकार, सजण तू पाल वचन, कयल अथई इकरार न कर इनकार, सजण तूं पाल वचन, कयल अथई इकरार न कर इनकार, सजण तू पाल वचन। नाना छॾ नाकार कर तूं राम भॼन, नाना छॾ नाकार कर तू राम भजन। माता जे गर्भ में तो कया हुआ वायदा, 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 पूरा करी न सघे सजण उहे कायदा, पूरा करे न सके सजण उहे कायदा, पूरा करे न सघे सजण उहे कायदा, पूरा करे न सके सजण उहे कायदा। माया लॻई मिसरी ऐं राम वियो विसरी, माया लॻई मिसरी राम वियो विसरी, माया लॻई मिसरी ऐं राम वियो विसरी, माया लॻई मिसरी राम वियो विसरी। दुनिया जे जंजाल में तूं खोटे रहे ख्याल में, दुनिया जे जंजाल में तूं खोटे रहे ख्याल में, कम न ईंदो घर बार कुटुंब परिवार, सजण तूं पाल वचन, कम न ईंदो घर बार कुटुंब परिवार, सजण तूं पाल वचन। हो नाना छॾ नाकार, हो नाना छॾ नाकार कर तूं राम भॼन, नाना छॾ नाकार कर तूं राम भजन। भुलिजी बि की न कॾहिं आए सत्संग में, भुलिजी भुलिजी बि की न कॾहिं आए सत्संग
वक्त विञाए पंहिंजो झेड़े ऐं जंग में वक्त विञाए पंहिंजो झेड़े ऐं जंग में गिला ऐं गैबत में गिला ऐं गीबत में कूड़ी कुलफत में संतन जे सोहबत में न रहे रहमत में संतन जी सोहबत में न रहे रहमत में को न कयो उपकार सचो वहिंवार सजण तूं पाल वचन को न कयो उपकार सचो वहिंवार सजण तूं पाल वचन हो नाना छॾना कार कर तूं राम भजन नाना छॾना कार कर तू राम भजन परमानंद पंहिंजा उहे वचन तूं यादि कर परमानंद पंहिंजा उहे वचन तूं यादि कर इहे न विञाए तूं मेरे अफ़राद कर इहे न विञाए तूं मेरे अपराध कर आई इंसान थी पर रही अनजान थी 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 सोचे सुल्तान थी न गाफिल गलतान 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 थी केर कंदो इतबार तोते हर वार सजण तूं पाल वचन केर कंदो इतबार तोते हर वार सजण तूं पाल वचन सही सदी ॻाल्हि आहे भॻवान खे हर दफ़े माउ जे पेट में हर हिकु जीव ईंदो आहे बार बार कहिड़े बि अचे वरी ॿाहिरि निकिरण महिल भॻवान खे यादि बि कंदो आहे साईं मूंखे ॿाहिरि कढ माता जे गर्भ में अची भॻवान सां वाइदो करे मूंखे ॿाहिरि कढ तुंहिंजो भॼन कंदो ॿाहिरि अची भुलिजी वञे घणा दफ़ा भॻवानु इतबार करे केरु कंदो इतबार तोते हर वार सजण तूं पाल वचन जेको वचन कयो तुंहिंजी पाली त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे प्रेम सां चओ श्री राम भॻवान सां मिलणु या हिन संसार खां छुटणु या मुक्तीअ खे पाइणु हिकिड़ी ॻाल्हि आहे कोई अलॻि अलॻि ॻाल्हि कोन्हे भई भॻवानु मिले त मुक्ति मिलंदी आहे ॻाल्हि कोई अलॻि अलॻि न आहे भॻवानु मिलंदो त उनजी आशीर्वाद थींदी संसार खां किनारो थी वेंदो ऐं मुक्ति मिली वेंदी हिकिड़ी ॻाल्हि जीअं भई तव्हां घर खे छॾे आया आहियो या हिते पहुता आहियो ॿई ॻाल्हियूं थी वियूं घर खे बि छॾियो अथव घर तव्हांजो परे थी वियो ऐं तव्हां हिते पहुची बि विया आहियो तीअं संसार खां छुटणु या संसार खां मुक्ति हिकिड़ी ॻाल्हि आहे या भॻवान सां मिलणु इहा बि हिकिड़ी ॻाल्हि आहे साॻी ॻाल्हि आहे कोई अलॻि अलॻि ॻाल्हि कान्हे जेकर केरु परमात्मा खे पाए या मुक्तीअ खे हासिलु करणु चाहे त उनखे घणो कोई मथो न खपाइणो आहे सिर्फ़ु 4 ॻाल्हियूं संतनि चयूं आहिनि ईअं किथे 4 चयल आहिनि किथे 3 चयल आहिनि किथे 2 चयल आहिनि किथे 1 बि चयल आहे 1 त ख़ाली भॻवान जो भॼन कयो 2 त वरी पोइ भई अलॻि अलॻि आहिनि अभ्यास बि कयो वैराग बि कयो त मन वस में थी वेंदो गीता में श्री कृष्ण भॻवान बि चयो आहे पोइ 2 वरी अलॻि अलॻि नाम जपो मन वस करो जेके बि सम्झो यही मतो है संत जेके बि चओ संतनि 2 ॻाल्हियूं बि ॿुधाइनि वरी 3 ॻाल्हियूं बि ॿुधाइनि 4 ॻाल्हियूं बि ॿुधाइनि ॻाल्हियूं कुल मिलाए करे हिकु ई आहे भॻवान जो भॼन करिणो आहे ऐं कीअं करिणो आहे संसार खे थोरो किनारो करे ऐं भॻवान जो भॼन कबो जीअं मां हिकिड़ो मिसाल सवले में सवलो ॾींदो आहियां उहा सभिनी खे ख़बर आहे जेतिरा भाउर वेठा आहियो केॾी महिल दुकान ते कंहिं वञो त उनखां 10 सौदा वठो पोइ सौदा तव्हांजा सामान कढी रखे तव्हांखे सौदा ॾींदो ऐं पने ते लिस्ट लिखियलु हूंदी सभिनी अघु लिखियलु ॾींदा पोइ तव्हांजे साम्हूं टोटल लॻाईंदो के लॻाए रखंदा आहिनि के वरी तव्हांजे साम्हूं ओॾी महिल वेही लॻाईंदा त जेॾी महिल हू टोटल लॻाईंदो आहे माना उन रक़मुनि जो जोड़ कंदो आहे ओॾी महिल उनजो ख़्यालु कहिड़े पासे हूंदो आहे तव्हां उनखां 10 या 20 कॾहिं कॾहिं सौदा न पसारिया वठणा पवंदा आहिनि
त हाणे तव्हांजे साम्हूं हुन रक़मूं लिखी रखियूं आहिनि भई हिन जी हेतिरी रक़म आहिनि, हेतिरो थियो, हेतिरा ग्राम थिया, हेतिरो किलो वरितई, अधु किलो वरितई, उन जा पैसा लिखंदो वेंदो पहिरीं, पोइ वरी सॼो जंहिं महिल टोटल जोड़ कंदो आहे। ईअं त जंहिं महिल रक़म लिखंदो त भई ॾिसंदो किले जी हेतिरी आहे, न वरिताई आहिनि 25 ग्राम, त उनजो ओतिरो हिसाबु लॻाईंदो, घणो थियो ओतिरो बि कोई कैलकुलेशन कोन कंदो आहे 25 ग्रामनि जा हेतिरा थिया ईअं न, उनखे पंहिंजे दिमाग़ में कंप्यूटर कैलकुलेटर खां बि तिखो न हूंदो आहे दिमाग़ु, कंप्यूटर खां बि तिखो दिमाग़ु कमु कंदो आहे, रोज़ु रोज़ जो कमु कंदे अभ्यास कंदे। पर जेॾी महिल उहो सॼो टोटल भई ग्रांड टोटल लॻंदो आहे, सभिनी शयुनि जो टोटल लॻाईंदो आहे, हिकु दफ़ो ई लॻाईंदो, ॿीहर कॾहिं जांचे ॾिसंदो बि कोन्हे, ऐं हिकु दफ़े में ई सही हूंदो आहे। त हिकु दफ़े में जेको टोटल लॻाईंदो ओॾी महिल उनजो ख़्यालु कहिड़े पासे हूंदो आहे, त जेॾी महिल जीअं उनजो ख़्यालु पंहिंजे हिसाब में हूंदो आहे, उन टोटल में ध्यानु करण में हूंदो आहे, ईअं असांजो ख़्यालु ख़ाली भॻवान जे पासे, ओॾी महिल ॿिए कहिड़े पासे बि ख़्यालु न हुजे त भॻवान को परे आहे। मूंखे ख़बर न त कीअं टोटल में ध्यानु ॾींदो आहे, कीअं भई ॿिया शयूं तंहिंजियूं पियूं आहिनि, ॿियो ग्राहक बीठा आहिनि, सभु ॻाल्हाइनि पिया, सभु गोड़ बि कनि पिया, 10 ग्राहक जंहिं शइ जंहिंखां तव्हां 10 शयूं वठंदा उन वटि 10 ग्राहक बि हूंदा, ऐं जंहिंखां न वठिबो त वरी ख़ाली वेठो हूंदो, उन वटि केरु वटि वेंदो बि कोन्हे, उनखां केरु वठंदो बि कोन्हे, भीड़ वारे वटि वेंदा आहिनि त भई हिकिड़े त सही सधो नियम आहे, पर उन 10 ग्राहक बीठा आहिनि, 10 शयूं ॿिया घुरनि पिया, पोइ छा पियो चए भाई जल्दी कर मूंखे ॾे, अरे भाई मुंहिंजो सामान कोन कढ अथई, मुंहिंजो हीअं कोन कयो अथई, वरी नौकरनि खे बि चए पियो हीअं कयो हीअं कयो, सभु पासे ध्यानु रखी करे तंहिंखां पोइ टोटल में कीअं उहो सभिनी पासनि खां ध्यानु हिकिड़े पासे टोटल में लॻाए थो। जीअं उहो लॻाईंदो हुजे उनखां सिखी अचो, मूंखे न ईंदो, आउं त टोटल बोटल लॻायां कान, न कोई मूं कोई दुकानु खोलियो आहे भई सभिनी जा टोटल लॻायां मथो खां पायां। मूंखे त साईं उहो संत वियो मुंहिंजो, जॾहिं मां 10हों दर्जो पढ़ंदो हुउसि, ऐं शायदि 72 में, त मूंखे उहो संत तो पुछे स्कूल में पढ़ंदो आहीं, मूं चयो हा पढ़ंदो त आहियां न, त चई छा पढ़ियो आहीं, मुंहिंजो हाणे उहे किताब थोरी बि आहिनि, किताब हुजनि तव्हां ॾेखारिया भई किताब आहिनि, त मूंखे हुन छा कयईं, मूंखे चयईं 100 रुपया अथई ॻणे ॾे, त हुन छा कयईं हिकु नोट अलाए कढियईं अलाए विधईं ख़बर न आहे, रुपए जा नोट हा, त मां 4 दफ़ा ॻणियमि, 4 दफ़ा ॻणियमि त साईं केॾी महिल 5 नोट वधनि पिया, केॾी महिल 2 खुटनि पिया, मूंखे चयईं इहो पढ़ियो हुई, मुंहिंजो हुते नोट ॾींदा कोन्हनि, जेकर स्कूल में नोट ॾियनि न त हुते ॻणे ॾियनि, उहो त ख़ाली ईअं ई गनती सेखारींदा आहिनि भई 1 2 3 4 1 2 3 4 1 0 10 ईअं सेखारींदा आहिनि, उहो नोट ॾींदा थोरी आहिनि, जे नोट ॾियनि त आऊं तव्हांखे ॻणे बि ॾेखारियां, हाणे हीअं कयो इहे नोट मूंखे 10 ॾींहं ॾियो त ॻणियां त पोइ वरी हाणे मां बि ॻणींदो हिकु दफ़े में ई ॻणे ॾियांसि, वरी ॿीहर मां बि न ॻणियां, पर साईं तॾहिं मूंखे ॻणणु न आया, 5 वधनि पिया, 7 खुटनि पिया, 2 वधनि पिया, 3 खुटनि पिया, हीअ चई ईअं ॻणिबा आहिनि, हे त अभ्यास जो कमु आहे, प्रेम सां चओ श्री राम। त तीअं हुजे न उहो टोटल दुकान वारो लॻाईंदो आहे, तीअं तव्हां बि लॻाइणु सिखी अचो उन खां, अलाए कीअं लॻाईंदो, जीअं बि लॻाईंदो हुजे, ऐं तव्हांखे बि ख़बर तव्हां पाण हुजो त बसि पाण खां ई सिखिजो, पोइ ॿिए कंहिंखां पुछण जी ज़रूरत ई कान्हे। पोइ उहो जेको ध्यानु ओड़े नमूने केरु करे त भॻवानु परे बि न आहे, उहो तव्हां वटि ओॾी महिल ई हाज़िर थी वेंदो आहे, पर भाई ओड़ो ध्यानु लॻाइण बि कंहिंखे अचणु खपे न, जेसि ताईं उहो ध्यानु केरु लॻाईंदो न त पोइ उनखे वरी जीवन में आनंद ईंदो ई न। इन करे माण्हू दुनिया जे खिटपिट में पंहिंजी ज़िंदगीअ करे सुठी ॻाल्हि न आहे। जेको माण्हू सुठो हूंदो आहे, सचो हूंदो आहे, उहो सचो ई रहंदो आहे, उनखे कोई न, ऐं जेको ठग हूंदो आहे उनजे लाइ वरी कोई इलाजु आहे बि न। हाणे तव्हां अलाए ठग आहियो अलाए सचा आहियो, मूंखे बि ख़बर न आहे। ॾिसूं था जेको सचो हूंदो आहे उनजो हाल कहिड़ो आहे, जेको ठग हूंदो आहे उनजो हाल कहिड़ो आहे। भॼन ॿुधाईंदो, पंहिंजो इम्तिहान पाण वठिजो। मुसीबत में शरीफन जी, मुसीबत में शरीफन जी शराफत घट न थींदी आहे। मुसीबत में शरीफन जी शराफत घट न थींदी आहे। करे ॾिस 100 टुकड़ा, जियाकत घट न थींदी आहे। करे ॾिस 100 टुकड़ा, जियाकत घट
घटि न थींदी मुसीबत में शरीफ़नि जी मुसीबत में शरीफ़नि जी शराफ़त घटि न थींदी शराफ़त घटि न थींदी गुलाबी गुल करे पन पन गुलाबी गुल करे पन पन कर्ण फुल में ॾिसो काढ़े गुलाबी गुल करे पन पन कर्ण फुल में ॾिसो काढ़े कढी थींदो अतुर असली फिदाकत घटि न थींदी थींदो अतुर असली फिदाकत घटि न थींदी गुलाब जो गुल आहे पन उनखे काढ़े छॾियो पोइ उनजी बाफ़ मां वरी गुलाब जल निकिरंदो आहे ख़ुशबू जेका गुलाब जल जो असरु घटि हूंदो आहे इहे वधीक हूंदो आहे इंसानु सचो हुजे भॼन छो न कंदो केॾां वेंदो उहो त सुठो ई कंदो ऐं गड़बड़ वारो हूंदो त पोइ कोन ई कंदो न उनखे छा करे सघिबो प्रेम सां चओ श्री राम पीही 100 बार ॾिस सुरमा पीही 100 बार ॾिस सुरमो पके पत्थरनि जे रूहीअ में पके पत्थरनि जे रूहीअ में पीसी थे सूंह अखियुनि जी पीसी थे सूंह अखियुनि जी नज़ाकत घटि न थींदी नज़ाकत घटि न थींदी सुरमो हिकिड़ो कार्बन पत्थर आहे जीअं हीरो थींदो आहे उनखे पीसे 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 ऐं पोइ वरी साईं कीअं अखि में पाइबो आहे अखि जी नज़र वधाईंदो आहे छा घटि थींदो आहे उन में इंसान खे 100 मुसीबतूं अचनि जेतिरी मुसीबत वधंदी आहे ओतिरी भॻवान जो भॼन पाण वधीक कंदो आहे सचाई हुजे भॻवान जो भॼन छुटी न सघे दुनिया में सॼी दुनिया छुटिजी वञे भॻवान जो भॼन न छुटे प्रेम सां चओ श्री राम जीअं चंदन घणो घिसंदो जीअं चंदन घणो घिसंदो तीअं ख़ुशबू पियो कढंदो जीअं चंदन घणो घिसंदो तीअं ख़ुशबू पियो कढंदो घिसी पाए माल थिए भल जान पाए माल दिए बल जा सदाकत घटि न थींदी सदाकत घटि न थींदी चंदन खे घिसींदा वेंदा आहियूं जेतिरो गहो ओतिरो ख़ुशबू ज्यादा त जेतिरी मुसीबत अचे ओतिरो भॻवान जो भॼन ज्यादा न ग़लति त नथो चवां न भाई हेतिरा ॼणा वेठा कोई बि मूंखे चई सघो था महाराज तूं ग़लति न चओ भले दुख अचनि अञा घणा अचनि जेतिरो दम हुजे दुख अचनि भॻवान जो भॼन घटि छो थो थिए केसर आहे ॾिठी त हूंदी थोरी सस्ती आहे पोइ हिकिड़ो कख खणी करे उनखे पिया घसो तिर खीर में चमचे में घसंदा वञो केतिरी पीली थींदी आहे जेतिरो घसो ओतिरी पीली ज्यादा येलो कलर ऐं उन जो तमामु चमकंदो वेंदो आहे ऐं वरी चमक वारो बि हूंदो आहे जेतिरो ऐं जे घटि घसायो त केसर त कारी आहे काली घणी करूप कस्तूरी न केसर प्रेम सां चओ श्री राम तीअं भई चंदन खे जेतिरो गहंदा वञो ओतिरो ख़ुशबू वधीक खोटी खो खो भली जा थे खोटी खो खो भली जा थे घराणो की न की घुसंदो घराणो की न की घुसंदो परमानंद खानदाननि जी परमानंद खानदाननि
घट न थींदी आ परमानंद खानदान जी लियाकत घट न थींदी भाई अॼु हिकिड़ो वचन यादि करियो सुभाणे भले पंचम लाभ पंचम कॾहिं मिलंदो तव्हांखे लाभ कॾहिं मिलंदो जॾहिं असां ख़ानदानी माण्हू आहियूं त लियाकत घटि थिए या वधे भॻवान जो घटि भॼन घटि थिए की वधि थिए ॾिसूं अॼु जोर सां भॻवान जो भॼन करे ॾेखार श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे माइक वारा भले चवनि माइक वारनि जा माइक बंदि थो कयां तव्हां चई ॾेखारियो तव्हांजा हेॾा माइक आहिनि अॻे साल त तिखो चयो हाणे अलाए तिखो चवंदा अलाए ढिलो चवंदा पंहिंजी लियाकत ॾेखारिजो हाँ तेज ॾेखार जोर लगा के हई सा जोर लगा के श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव अञा भी जोर सां हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव